कुडण में जो यूसी वाइस चेयरमैन तरफां खुलियल कचहरी कोठाई वई। ॻोठ दरियाखान चांडियो में यूसी वाइस चेयरमैन मोहम्मद अली चांडियो पारां कोठायल खुलियल कचहरी में सूबाई सलाहकार पीर निरुल्लाह कुरैशी, सैयद शाहजहान शाह सेडा चेयरमैन कबूल खटियाण ऐं ॿिया शरीक थिया। इन मौक़े ते ॻोठाणनि तरफां शिकायतुनि जा ढेर लॻाया विया। निरुल्लाह कुरैशी पंहिंजो चवणो हो त पाणी समेत सभिनी मसइलनि खे पीपी हुकूमत अवलीन बुनियाद ते हल करणु चाहे थी। हुननि चयो त अकरमबाग जे सभिनी सब डिवीज़न जी सफ़ाई सुथराई कराए हफ़्ते अंदरि बंदनि ऐं पटड़नि जी सफ़ाई कई वेंदी। अॻवाणनि जो चवणो त आबादगारनि खे जदीद मशीनरी सां फसल पोखण जी ज़रूरत आहे। कुंभ मां 8 ॾींहं अॻु अगवा थी वियल वापारी ड्रामाई अंदाज़ में वापसि मोटी आयो। बाज़ियाब थियल सुभान शेख ॿुधायो त 8 ॾींहं अॻु मस्जिद मां ॿाहिरि निकिरण ते कार में सवार 4 ॼणनि अगवा करे खेसि कार में विहारियो। हुन चयो त खेसि 4 ॾींहं में हिकु कमरे में रखियो वियो, 2 ॾींहं मानी बि न ॾिनी वई। सुभान शेख ॿुधायो त जवाबदार मथे तशदुद कंदा हुआ, हू वझ वठी भॼी आयो आहे। ओॾा कुंभ पुलिस मामले जी इंक्वायरी शुरू करे छॾी आहे। तलारे वेझो ज़ुबून हाल स्कूल बाबति ख़बर जो नोटिस वठंदे ईडीओ बदीन पहुची जाइज़ो वरितो। ॻोठ फोटो माशी जे स्कूल बाबति अवामी आवाज़ टीवी जी ख़बर ते ईडीओ मोहम्मद इस्माइल पठाण पहुची ॻोठाणनि सां मुलाक़ात करे ॼाण वरिती। ईडीओ ॻोठाणनि खे यकीन ॾियारियो त स्कूल जो तामीराती कमु जल्द खां जल्द शुरू करायो वेंदो। हुन चयो त स्कूल में ॿियूं सहूलियतूं बि फ़राहम कयूं वेंदियूं। तालीम खाते जे अमलदारनि जे दौरे बाद ॻोठाणनि तलहार प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि खे अजरक जा तोहफ़ा ॾिना। धाबेजी जे शहरी मोबाइल फ़ोन कंपनी खां रतू ॾियारण जो मुतालबो कयो आहे। मोहम्मद अशरफ कुरैशी दाहींदे ॿुधायो त गुज़िरियल 12 वरनि खां ज़ोंग इंतज़ामिया खे प्लॉट ते लॻायल टावर ऐं चौकीदार जी पघार न पई ॾे। हुन चयो त केतिरा भेरा इंतज़ामिया खे दाह ॾिनी पर कंपनी इंतज़ामिया होॾे ते रहंदे को जवाबु नाहे ॾिनो। शहरीअ चयो त कंपनी तरफ़ां कूड़े केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾिनी पई वञनि। मोहम्मद अशरफ कुरैशी अपील कई त संदसि रहतूं ऐं चौकीदार जो पघारूं ॾियारे खेसि तहफ़ुज़ ॾियारो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk